नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध नेटवर्क पारां जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ सिंध नेटवर्क जे कोऑर्डिनेटर फ़कीर निसार मारफाणी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में फुहारा चौक खां कराची प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई ऐं मुज़ाहिरो कयो वियो। रैली में वॾे अंग में मिसिंग पर्सन्स जे वारसनि, सियासी समाजी अॻुवाणनि, अदीबनि, दानिशवरनि, शागिर्दनि ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीम सां साड़ियल क़ौमी कारकुननि शिरकत कई। रैली में शरीक अॻुवान रैली खे ख़िताब कंदे चयो त सिंध अंदरि काफ़ी अरसे खां जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो जारी है, जंहिं एताब जो शिकार पुरअमन क़ौमी अॻुवान मसूद शाह, अब्दुल फतेह चना शागिर्द, मेहरान मीराणी ऐं ॿिया केतिरा ई क़ौमी कारकुन, उस्ताद तोड़े शागिर्द शिकार थियल आहिनि। हिन वक़्त ताईं सिंध अंदरि 5000 खां वधीक माण्हू जबरी तौर ते खंबी गुम कया विया आहिनि। मुज़ाहिरीन अक़वामी मुतहिदा ऐं इंसानी हक़नि जी तंज़ीम खां मुतालबो कंदे सिंध अंदरि जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो रोकराइण में पंहिंजो किरदारु अदा कनि ऐं गुम थियल क़ौमी कारकुननि खे बाज़ियाब कराए अक़वामी मुतहिदा जे फोरम ते आवाज़ उथारनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।